नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त सांगड़ लॻ कंडियारी वासियुनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे कंडियारी शहर में शटर बंद हड़ताल करे मीरपुर ख़ासि सांगड़ रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं। रिपोर्टर असलम मरी मूजिबि पीरूमल पुलिस पारां कंडियारी शहर जे पीपी अॻुवाण फैसल वसाण जे चौकीदार ऐं हारी मथां चोरीअ जो केस दाख़िल करण ख़िलाफ़ कंडियारी शहर जा सवें शहरी रोडनि ते निकिरी आया। कंडियारी शहर मुकमल बंद करे मीरपुर ख़ासि सांगड़ रोड ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पीरूमल पुलिस हिकु बासर जे चवण ते शहर जे मौजूद शख़्सियत जे चौकीदारनि ऐं हारियुनि ते कूड़ो चोरीअ जो केस दाख़िल कयो आहे ऐं शहर में रोज़ बासरनि पारां फायरिंग करे शहरियुनि खे हिरासन कयो वञे थो। शहर में दाख़िल थियण ते हर गाॾीअ खां गैर क़ानूनी भत्तो वसूल कयो वञे थो। मुज़ाहिरीन वधीक चयो त अहिड़ियूं दरख़्वास्तूं डिप्टी कमिश्नर सांगड़ एसएसपी सांगड़ खे ॾिनियूं वयूं आहिनि पर को बि खड़तेल नाहे निकितो, जंहिं करे शहर जो माहौल ख़राब थी रहियो आहे। हिननि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।